शिकारपुर के शागिर्द अगवान मोहम्मद रहीम बुलेदी पंहिंजे एक बयान में चयो आहे त हुकूमत कोरोना वायरस के बुनियाद बणाए तालीमी वहिंवार के बंद करे नौजवान नस्ल के नाकारा ऐं समाज दुश्मन सरगर्मियुनि ॾांहुं धिके रही आहे, जेको हिकु इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। असीं हुकूमत जे तालीम दुश्मन पॉलिसियुनि खे रद्द कंदे मुतालबो कयूं था त तालीमी इदारनि जी तालाबंदी वारो ऐलान वापसि वठी तालीमी वहिंवार के हल ॾिनो वञे। जी नाज़रीन, असां शिकारपुर में आम ख़बर की आगाही शेयर कंदा हलूं। शिकारपुर के शागिर्द अगवान मोहम्मद रहीम बुलेदी पंहिंजे एक बयान में चयो आहे त हुकूमत कोरोना वायरस के बुनियाद बणाए तालीमी वहिंवार के बंद करे नौजवान नस्ल के नाकारा ऐं समाज दुश्मन सरगर्मियुनि ॾांहुं धिके रही आहे, जेको हिकु इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। असीं हुकूमत जी तालीम दुश्मन पॉलिसियुनि खे रद्द कंदे मुतालबो कयूं था त तालीमी इदारनि जी तालाबंदी वारो ऐलान वापसि वठी तालीमी वहिंवार के हल ॾिनो वञे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।